अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो उन खां पहिरियों मुंहिंजी हिकु नंढी गुज़ारिश आहे। अगर मुझे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रहे त शाहनवाज़ पूरी चाल कंदो मुराद वारनि खे फासाइण जी। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं सोडल वारा ॻाल्हियुनि में बीही वेंदा ऐं पोइ सोडल खे घर रवानो कंदा। इन पोइ सोडल खे इजाज़त ॾेई छॾींदा। सोडल पंहिंजे घर वेंदो ऐं ॿिए पासे हाणे रेस मंसूर पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हां हाणे होशियार थी वञिजो ऐं तव्हां इन जाइ खे छॾे ॿिए हंधि लिकजो, छो इन जाइ में पुलिस जी शक थी चुकी आहे। ऐं ॿियो त हू दोस्त जेको तव्हांजो दोस्त आहे उहो तव्हांजा नाला खणंदो त पुलिस हिते बि अची वेंदो, उन जे करे तव्हांखे हाणे जॻह मटाइणी पवंदी। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल मुराद खे सॼी हक़ीक़त रेज़न वारनि जी ॿुधाए छॾींदो। उनखे चवंदो त रेज़न वारनि जो रुख इहो आहे त असांखे हर हाल में गुलपरी खपे। मुराद चवंदो त मां हर हाल में गुलपरी उनखे जे हवाले कॾहिं बि न कंदसि। इहे ॻाल्हि ॿुधण सां गुलपरी परेशान थी वेंदो। गुलपरी चवंदो त अगरि तो मूंखे उन ज़ालिमनि जे हवाले कयो त पोइ हू मुंहिंजे मथां ज़ुल्म कंदा ऐं मूंखे ज़ुल्म सहण जी आदत न आहे, उन जे करे मूंखे उन्हनि जे हवाले कॾहिं न कयो वञे। दोस्तों असां गॾु ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।